खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो टू उमरकोट रोड जे ॻोठ हमीर फ़कीर ते जुमा शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो। धरणे जी अॻुवाणी कंदड़ गुलाम सरवर मरी, जावेद अख्तर मरी, फिदा हुसैन मरी आबादगारनि चयो आहे त पाणी जी खोट सबबि असांजा फसल सुकी रहिया आहिनि। पाणी न हुजण सां असांखे वॾो नुक़सान थींदो। आबादगारनि आला इख्तियारनि सां नोटिस वठण जो मुतालबो कयो जॾहिं त रोड ब्लॉक हुजण सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। असां वटि पाणी जी सूरत हाल इहा आहे जो पाणी न हुजण करे माण्हू महांगाई जे दौर में ख़ुदकुशियूं पिया कनि ऐं असांजा हुकुमरान ऐं असांजा आबपाश वारा ॾिसनि पिया ॾिसूं जेकॾहिं सरियल शाख जो वारो अचे थो त उनखे मुकमल पाणी मिले पियो, जेकॾहिं खाई शाख जो वारो अचे थो त उनखे बि मुकमल पाणी मिले पियो। जॾहिं जुमे शाख जो वारो अचे थो त हिकिड़ी ख़ामोशी आहे, पाणी कोन्हे, माण्हू परेशान आहिनि, आबादगार परेशान आहिनि। जेकॾहिं असीं पंहिंजे नुमाइंदनि खे फ़ोन था कयूं त उहे चवनि था पाणी मिलंदो, पर अञा ताईं असांखे पाणी न मिलियो आहे। तव्हां पाण गौर करियो, जिते महांगाई हुजे, जिते माण्हू परेशान हुजनि, जिते ख़ुदकुशियूं अथनि ऐं उते वरी पाणी न मिले त इहो अलमी आहे। ऐं असां सम्झूं था त जेकॾहिं असांखे पाणी न मिलियो त इहो एहतियात जो सिलसिलो 3 कलाक 5 कलाक पूरो हफ़्तो बि जारी रहंदो, लेकिन असांखे पाणी खपे। हींअर पाणी शाख में न आहे, जुमे शाख में, ऐं असांजो हफ़्ते वारो आहे, वारबंदी तहत असांखे मुकमल पाणी खपे, लेकिन पाणी न आहे। अॼु जेको आहे सो जुमा शाख और आबादगार हिते सरापा एहतजाज आहियूं, असां मजबूर थी हिते आया आहियूं। असां शौक़ सां हिते कोन आयासीं। असांखे जेको मुसलसल 1 महीने खां मुसलसल ॾटा ऐं दिलासा ॾेई असांखे चवनि पिया त असां तव्हां ॾे बसि पाणी मोकिलियूं पिया। SDO इरीगेशन शायदि मेमण खे कॉल करियूं था त कॉल ई अटेंड नथो करे। अॼु सुबुह खां वठी मूं 10 कॉलूं कयूं, लेकिन हू कॉल अटेंड करण जे लाइ गवारा नथो सम्झे। इन जे करे असांजा जुमा शाख जा ज़मींदार एहतजाज मजबूर थी हिकिड़ो सरापा रोड ते एहतजाज आहियूं। सो बराए महिरबानी असांजे जुमा शाख में पाणी ॾिनो वञे। तव्हां ॾिसो फसुल जेके वहण आहिनि उहे सुकनि पिया, माण्हू ऐं माल उञ पिया मरनि, लेकिन ही राशि जेको ऑफिसर आहे शायदि मेमण SDO उहो मुकमल तौरु निंड में सुतो पियो आहे ऐं कॉल बि अटेंड करण जे लाइ तयारु कोन्हे। इन जे करे असांजो MLA अदी शाहजियात मरी खां सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी ऐं जेके बि असांजा आहिनि जेके आहिनि रईस तारिक ख़ान मरी ऐं हाजी हाशिम ख़ान मरी, जेके बि असांजा नुमाइंदा आहिनि, हुननि खे असांजो पुरज़ोर इहो अपील आहे त जल्द खां जल्द जुमा शाख में पाणी ॾिनो वञे। जेको खिपरो खां निकिरंदड़ जुमा शाख में पाणी बिल्कुलु कोन्हे। असांजो तक़रीबन कती जो फसुल सॼो तबाह थी वियो आहे। जेको असां फेसबुक ते असां पोस्टूं बि रखियूं आहिनि, पर उन खां पोइ बि केरु उनजो धणी कोन थो थिए। असांजा फसुल तबाह थी विया। असांखे पाणी खपे, न त असां ही रोड कतई कोन खोलींदासीं। ईअं त असांजो कती जो सीज़न शुरू थियो त SDO इरीगेशन शायदि मेमण जकी असांखे जुमा शाख हर वक़्तु असांखे ॾटो ॾींदो। अॼु पाणी वधायूं थो, सुभाणे पड़े जीअं अॼु 3 महीना गुज़री विया, असांजो फसल सुकी तबाह थी चुको। जेको असांजो चौपायो माल आहे उन लाइ पाणी कोन्हे, जेको इंसान आहे उहो माण्हू लाइ तड़पी रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।